रोज़े अतहर जे पाछे में वेही रोज़े अतहर अल्लाह से को दुआ है अल्लाह ताला सभिनी कलमे पढ़ंदड़न के हरमैन शरीफ़न जी ज़ियारत नसीब फरमाए। अल्लाह ताला सभिनी के बैतुल्लाह जी छांव ऐं रोज़े रसूल जी छांव नसीब फरमाए। वरी अल्लाह ताला पहुचण खां पोइ इन्हनि शहरनि जे अदब ऐं एहतराम जी बि तौफ़ीक़ अता फरमाए। ईअं न त अदब एहतराम न हुजे ऐं मको मदीनो न, अदब एहतराम मके पाक जो, मदीने पाक जो, मके वारनि जो, मदीने वारनि जो, उन्हनि जो बि ज़रूरी अदब एहतराम आहे। अल्लाह दुआ अल्लाह ताला सभिनी खे नसीब फरमाए। शाइर इस्लाम चयो त रोज़े अतहर जे पाछे में वेही पंहिंजे अंदर खे ठारे, वाह वाह, ते रोज़े अतहर जे पाछे में वेही पंहिंजे अंदर खे ठारे अचां मां, चेहरो मदनीअ जे घर ॾे करे मां वेही सिक सां सलातूं पढ़ां मां, रोज़े अतहर जे पाछे में वेही पंहिंजे अंदर खे ठारे अचां मां, पहिरियां ख़िदमत में हाज़िर मां थींदुसि, सुर्की सिक सां सलामी भरींदुसि, आॾो अदबनि सां पढ़ंदुसि सलातूं, आॾो अदबनि सां पढ़ंदुसि सलातूं, चाहो अहिड़ो थो दिलि में रखां मां, चेहरो मदनीअ जे घर ॾे करे मां वेही सिक सां सलातूं पढ़ां मां, रोज़े अतहर जे पाछे में वेही पंहिंजे अंदर खे ठारे अचां मां, मुस्तफ़ा जे अंगण में कशिश आ, आशिकनि जी लॻल हूंदी रश आ, मुस्तफ़ा जे अंगण में कशिश आ, आशिकनि जी लॻल हूंदी रश आ, दिल थी चाहे अंगण उन में वेही, दिल थी चाहे अंगण उन में वेही नातूं निर्मल नबीअ जूं लिखां मां, दिल थी चाहे अंगण उन में वेही नातूं निर्मल नबीअ जूं पढ़ां मां, जाते ज़मज़म जा कूलर भरियल आहिनि, नारमल के थधा पुर थियल आहिनि, जाते ज़मज़म जा कूलर भरियल आहिनि, नारमल के थधा पुर थियल आहिनि, प्यास ज़मज़म पीअण जी घणी आ, प्यास ज़मज़म पीअण जी घणी आ, पहुची ज़मज़म खे ड्रव ते पियां मां, चेहरो मदनीअ जे घर ॾे करे मां वेही सिक सां सलातूं पढ़ां मां, रोज़े अतहर जे पाछे में वेही पंहिंजे अंदर खे ठारे अचां मां, रब साईं जे शहज़ादा चाहियो मोकिलियो अल्लाह अहिड़ो जे ठाहियो, पोइ लाज़िम मज़ा सारा वठंदुमि, पोइ लाज़िम मज़ा सारा वठंदुमि, पंहिंजे दिलि जी थो चाहत दस्यां मां। अल्लाह से को दुआ है त अल्लाह ताला सभी जो अचण वेहण ॿुधण ॿुधाइण पंहिंजे बारगाह में मंज़ूर ऐं मक़बूल करणु फरमाए। ईद उल अज़हा जो मौक़ो आहे उज़हीअ जे लाइ मौलाना बि तव्हांखे ॿुधायो, अल्लाह जे रसूल फरमायो त जंहिंखे ताक़त आहे उज़हीअ करण जी को बि हू उज़ही नथो करे, अबा जंहिंखे ताक़त आहे उज़ही करण जी, हदीस तो बयानु कयां, को बि उज़ही नथो करे। इमामुल अंबिया साईं जन फरमायो त इहो शख़्स भलो आहे त ईदगाह ॾे न अचे, माना नमाज़ जे लाइ न अचे, ताक़त बि उज़हीअ करण जी अथसि, पोइ बि नबी साईं फरमाइनि था त उज़ही नथो करे, पोइ इहो भलो आहे त असां ॾे नमाज़ ते ईदगाह ॾे अचे ई, छो त ईअं आहे। साईं जन फरमायो त ॾह ज़िलहज ते अल्लाह जे दरबार में को बि अमल एॾो मक़बूल न आहे जेॾो इहराक़ दम माना रत जो वहण, ढोर जो कुहण माना उज़ही करणु, उज़हीअ खां वधीक उन ॾींहं ते को बि ॿियो अमल अल्लाह जे दरबार में एॾो मक़बूलियत जो शरफ़ हासिल नथो करे जेको उज़ही। हज़रत अली साईं फरमाइनि था त साईं जन फरमायो त उज़ही 3 ॾींहं आहे, 10, 11,
12 मौलाना बि अव्हांखे ॿुधायो तकबीरूं 9 ज़ुल्हज जे सुबुह जे निमाज़ खां पोइ हर कंहिं जे मथां ज़रूरी हिकिड़ो दफ़ो ज़रूरी पाण ॿुधे सुनत तरीक़ो 3 दफ़ा तकबीरूं चवे ऐं इहो 13 तारीख़ जे टे पहरीअ निमाज़ करे ईद ॾे अचे त जंहिं रस्ते खां अचे तकबीरूं पढ़ंदो अचे मोटे त वरी ॿिए रस्ते सां पर जेकॾहिं हुजे ई रस्तो त वञण में हिकिड़ो पासो इस्तेमालु करे मोट में ॿियो पासो इस्तेमालु करे वधि में वधि अजुर इन्हनि ॾींहंनि में उज़ही करणु आहे अल्लाह खुदा आहे त अल्लाह ताला साईं असांखे उज़ही करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंत समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंत तव्वाबुर रहीम रब्बना आतिना फिद दुनिया हसनतम व फिल आखिरति हसनतम व क़िना अज़ाबन नार या इलाहुल आलमीन असांजी हाज़िरी खे पंहिंजे बारगाह में मंज़ूर ऐं मक़बूल कर फरमा या अल्लाह असांजे गुनाहनि खे माफ़ फरमा असांजे नेकियुनि खे क़बूल फरमा या अल्लाह चङी कम करण जी तौफ़ीक़ अता फरमा बुराइयुनि खां महफ़ूज़ फरमा या अल्लाह ग़लतियूं थी वञनि त माफ़ फरमा या अल्लाह गलती थी वञे माफ़ फरमा या अल्लाह नेकी जे इरादनि जी तौफ़ीक़ अता फरमा सुठनि अमलनि करण जी तौफ़ीक़ अता फरमा जेके बि आया आहियूं तुंहिंजे आॾो हथड़ा खणी बीठा आहियूं सभिनी जी जाइज़ दुआऊं क़बूल फरमा या अल्लाह असां में जेके मरीज़ आहिनि उन्हनि खे शिफ़ा कामिला आजिला अता फरमा या अल्लाह असांजे औलाद खे सालिह बणाए जिन खे औलाद आहे उन्हनि खे सालिह कर जिन खे न आहे उन्हनि खे नेक ऐं सालिह औलाद जो तोहफ़ा अता फरमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व अज़वाजिहि अजमाइन बिरहमतिक या अरहमर राहिमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर